केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियों सबक 12 मुआशरो साइंस ऐं टेक्नोलॉजी सोसाइटी साइंस एंड टेक्नोलॉजी आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवाके सिंधालन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि सोसाइटी साइंस एंड टेक्नोलॉजी पीएच डिपेंडेंट फूड एसिड रेन एंड स्टमक एसिडिटी सोसाइटी टेक्नोलॉजी एंड साइंस जैमें असां pH डिपेंडेंट फूड के पढ़ूं था द फूड वी ईट आर कंसिडर्ड एज एसिडिक alkaline or neutral such as meat fish dairy products eggs and grains are acidic असां जेको खाधो खाईंदा आहियूं उन में कुझु खाधे जा क़िस्म जीअं गोश्त आहे मच्छी आहे डेयरी जी प्रोडक्ट्स आहिनि अंडा आहिनि या अनाज आहे उहो पंहिंजी नोइयत में एसिडिक हूंदो आहे ऐं वरी ॿियो जेको खाधे जो क़िस्म आहे जीअं असांजो नेचुरल फैट्स आहिनि स्टार्च आहे ऐं शुगर आहे उन्हनि खे न्यूट्रल सम्झो वेंदो आहे ऐं वरी जेको फ्रूट्स आहिनि नट्स आहिनि लिग्यूम्स आहिनि वेजिटेबल्स आहिनि उहे वरी अल्कलाइन हूंदियूं आहिनि पंहिंजी फितरत में यानी असांजो खाधो उन जा कुझु क़िस्म एसिडिक आहिनि खोड़ सारा जुज़ा अल्कलीन आहिनि ऐं खाधे जा कुझु क़िस्म जेके आहिनि उहे न्यूट्रल हूंदा आहिनि द pH ऑफ एसिडिक फूड इज़ 0 to 7 हाणे जेको एसिडिक खाधो आहे उनजी pH 0 खां 7 ताईं आहे वाइल द न्यूट्रल फूड हैज़ एग्जैक्ट pH 7 ऐं जेको न्यूट्रल खाधो आहे मिसाल जे तौर ते जीअं असां शुगर जो मिसाल ॾिनोसीं फैट्स जो मिसाल ॾिनोसीं स्टार्च जो मिसाल ॾिनोसीं उन्हनि जी pH एग्जैक्ट 7 हूंदी आहे एंड अल्कलीन फूड इज़ फ्रॉम pH 7 to 14 जेको अल्कलीन खाधो आहे जीअं सब्जियूं आहिनि या फ्रूट्स आहिनि उन्हनि जी pH 7 खां मथे 14 ताईं रेंज करे थी A healthy human body requires a controlled pH level in the serum up to 7.4 which is slightly alkaline. इंसानी जिस्म जी जेका रिक्वायर्ड कंट्रोल pH लेवल आहे रत जे अंदरि उहा तक़रीबन 7.4 हूंदी आहे जेका थोरी हल्की अल्कलाइन हूंदी आहे असासियत वारी हूंदी आहे मिसाल जे तौर ते जीअं असांजो स्टमक एसिड आहे उनजी जेका pH आहे उहा 1 आहे ऐं तमामु घणी एसिडिक आहे हाइड्रोक्लोरिक एसिड जेको असांजे जिस्म जे अंदरि ख़ारिज थींदो आहे ईअं लीमो आहे उनजी pH जेका आहे 2 इहो बि एसिडिक आहे विनेगर आहे टोमेटो आहे काफ़ी आहे ऐं मिल्क आहे उहे बि मिल्क स्लाइटली एसिडिक हूंदो आहे हीअ जेके आहिनि उहे असांजा एसिडिक जेके आहिनि उन्हनि जा मिसाल आहिनि खाधनि जा पाणी आहे उहो त वरी न्यूट्रल आहे ब्लड आहे उनजी pH जेका आहे थोरी जेका आहे सो उहा अल्कलाइन आहे 7.4 ताईं बाक़ी 8 ताईं कोन्हे का हिनखे 7.4 ताईं सम्झो वञे ईअं खीर बि जेको आहे सो सम्झो त उहो बि नियर टू माना 7 हूंदो आहे थोरो उहो एसिडिक हुजे स्लाइटली जेको नेग्लिजिबल हूंदो आहे बेकिंग सोडा स्टमक टैबलेट्स अमोनियम सॉल्यूशन इहे जेके शयूं आहिनि उहे वरी अल्कलाइन आहिनि अल्कलाइन खाधनि में असांजो जीअं खीरो आहे बसर आहिनि फ्रूट आहिनि ऐं सब्जियूं आहिनि उहे अची वञनि थियूं पाणी जेको आहे सो न्यूट्रल हूंदो आहे एसिडिक खाधनि में वरी असांजो जेके बि गोश्त आहिनि अंडा आहिनि खीर ऐं जेकी वॾो गोश्त थिए थो उहे सभु शयूं जेके आहिनि उहे अची वञनि थियूं हार्मफुल इफेक्ट्स ऑफ एसिड रेन एसिड रेन जा नुक़सानदेह असर इट अफेक्ट्स बोथ एनिमल्स एंड ह्यूमन्स रेस्पिरेटरी सिस्टम्स एसिड रेन जेको आहे उहो इंसाननि तोड़े जानवरनि जे साह वारे सिरिश्ते ते असरअंदाज़ थिए थो एसिड रेज हैज़ एन इम्पैक्ट ऑन द aquatic ecology जेको असांजा आबी इकोलॉजी सिस्टम आहिनि उन्हनि ते पिणु एसिड रेन जो तमामु वॾो असरु पवंदो आहे वेन इट फॉल्स एंड रन्स इनटू रिवर्स एंड पॉन्ड्स जॾहिं इहो एसिड रेन नदियुनि में ऐं वञी करे तलाउनि में शामिलु थींदो आहे त उतां जो जेको aquatic ecosystem आहे उन ते असरअंदाज़ थिए थो इट क्रिएट्स वाटर पॉल्यूशन बाय चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द वाटर टू अ स्टेट दैट इज़ डैमेजिंग टू द aquatic ecosystem's ability to exist इहो पाणी जेॾी महिल जो वञी करे मींहं जी सूरत में वञी करे हेठि पवे थो नदियुनि में तलावनि में खूहनि में शामिलु थिए थो त उते वञी करे जेको असांजो तलावनि जो खूहनि जो या नदियुनि जो इकोसिस्टम आहे आबी इकोसिस्टम उन जी हालत खे तबाह करे थो उन में बिगाड़ पैदा करे थो ऐं केमिकल कंपोज़िशन जेका आहे पाणीअ जी उहा पिणु तब्दील कंदो आहे एसिड रेन जेको आहे उहो पाणीअ जा जेके आहिनि असांजा वाटर पाइप लाइन आहिनि उन्हनि खे कोरोजन काज़ कराईंदो आहे उन्हनि खे खाद लॻाराए छॾींदो आहे नतीजे में छा थींदो आहे त जेके हेवी मेटल्स आहिनि जीअं लोह आहे लेड आहे कापर आहे उहे
उन्हनि पाइपनि मां छणी असांजे ड्रिंकिंग वाटर में शामिल थी वेंदा आहिनि। इहो पत्थर खे ऐं जेके मेटल स्ट्रक्चर्स ऐं मॉन्यूमेंट्स आहिनि जीअं मुजस्मा ठहियल हूंदा आहिनि उन्हनि खे पिणु एसिड रेन तमामु घणो नुक़सानु पहुचाईंदो आहे। एसिड रेन जेको आहे बुनियादी तौर ते उहो धुअनि मां जेके सल्फर डाइऑक्साइड या नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं अहिड़े क़िस्म जूं ॿियूं जेके गैसियूं आहिनि जीअं कार्बन डाइऑक्साइड आहे उहे जॾहिं धुएं जी सूरत में मथे वेंदियूं आहिनि त वञी करे पाणी सां मिलंदियूं आहिनि ऐं पाणी सां जॾहिं H2O सां SO2 मिले थो त वञी सल्फ्यूरस एसिड ठहंदो, NO2 वञी H2O सां मिलंदो त नाइट्रिक एसिड ठहंदो ऐं असांजो कार्बन डाइऑक्साइड वञी हिन सां मिलंदो त कार्बोनिक एसिड ठहंदो। उहो वरी पोइ मींहं सां गॾु पाणीअ सां गॾु वरी वही ऐं हेठि जेको आहे सो जॾहिं टिमंदो आहे त उहो ज़मीनुनि मां ऐं फसलुनि मां हितां हुतां थींदो असांजे पीअण वारे पाणी में बि शामिलु थी वेंदो आहे, तलावनि में बि शामिलु थींदो आहे त उते जेको इकोसिस्टम आहे तलाउ जो उनखे तबाह कंदो आहे, माण्हूअ जे रेस्पायरेटरी सिस्टम ते असरअंदाज़ थिए थो, पीअण जा जेके पाइप लॻल आहिनि वाटर सप्लाई वग़ैरह जा उन्हनि खे खाद लॻाईंदो आहे ऐं उन्हनि मां जेके हेवी मेटल्स आहिनि उहे छाणे करे पीअण जे पाणी में शामिलु करे छॾींदो आहे। असांजो जेको हेरिटेज आहे जीअं हे गॾियल हेरिटेज आहे, जीअं हिंदुस्तान में आहे ताजमहल हिकिड़ो दुनिया जो गॾियल हेरिटेज आहे, या वरी असांजो जेको मकली वारो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे उन ते पिणु इन एसिड रेन जा ऐं मेरीन विंड जा जेके आहिनि उहे तमामु घणा असर पवनि था पिया। इनखे बि जेकॾहिं तव्हां गूगल ते वञी करे द फ्यूचर ऑफ अवर पास्ट लॻाए करे सर्च कंदोसि त तव्हांखे हिन ते पूरो आर्टिकल जेको आहे उहो मिली वेंदो त असांजो जेको सकाफ़ती तहज़ीबी विरसो आहे उहो रिस्क ते कीअं आहे, उन में एसिड रेन जो ऐं मेरीन जेका विंड आहे उनजो तमामु हिकिड़ो हानिकार किरदारु शामिलु आहे। Acid rain causes cascade of effects that harm individual fish and or reduce fish populations. It can completely eliminate fish species from a body of water. It decreases biodiversity. एसिड रेन जेको आहे उहो मच्छियुनि जे मथां तमामु घणा करे सिलसिलेवार जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असर पैदा कंदो आहे, तमामु नुक़सानदेह कंहिं हिकिड़ी मच्छीअ खे या मच्छीअ जे हिकिड़े नस्ल खे उनजी आबादीअ खे उहो ख़तमु करे सघे थो, घटाए सघे थो ऐं कंहिं हिकिड़े बॉडी ऑफ वाटर मां मिसाल जे तौर ते कंहिं नहर मां कंहिं जेको आहे सो तलाउ मां खॾ मां मच्छीअ जी हिकिड़ी स्पीशीअ खे मुकमल तौर ते ख़तमु करे सघे थो। ईअं उहो जेको आहे सो बायोडाइवर्सिटीअ खे पिणु एसिड रेन धकु हणे थो। Acid rain changed the pH of the ocean, which is 30% more acidic than it was before fossil fuel burning machines became widespread. एसिड रेन जेको तेज़ाबी में थिए थो उन इहा समुंड जी pH खे बि तब्दील करे छॾियो आहे। हाणे जॾहिं खां मशीनूं जेके फॉसिल फ्यूल ते हलनि थियूं पियूं उहे आम थियूं आहिनि तॾहिं खां असांजा जेके समुंड आहिनि उहे 30% वधीक एसिडिक थी विया आहिनि। एसिड रेन चेंज द pH ऑफ रिवर्स एंड लेक्स, तेज़ाबी मींहं असांजे ढंढुनि ऐं नहरुनि दरियानि जी pH खे तब्दील करे छॾियो आहे। एसिड रेन चेंज द pH ऑफ द ह्यूमन रेन्स, इवन जेको इंसानी नस्ल आहे उनजी pH खे पिणु तेज़ाबी मींहं तब्दील करे छॾियो आहे, जंहिंजे करे क्रोनिक मेटाबॉलिक एसिडोसिस जहिड़ियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। जीअं असां अॻु में पढ़ी आयासीं त असांजे जिस्म जे अंदरि रत जी जेका pH आहे उहा 7.35 खां 7.45 ताईं रेंज कंदी आहे, पर जेकॾहिं असां एसिडिक खाधा खाऊं था वापरायूं था, हाणे जेकॾहिं असां इहो एसिड रेन वारो जेको पाणी आहे उहो जेकॾहिं असां पंहिंजे फसलुनि में इस्तेमालु था कयूं, सब्जियुनि में इस्तेमालु था कयूं त असां जेकॾहिं उहो वापराईंदासीं त असांजी pH जेका आहे उहा 7.53 खां हेठि हली वेंदी, एसिडोसिस वारियूं बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। सो इहा एसिड रेन जेको आहे उन असांजी ज़िंदगी, आबी ज़िंदगी, सामुंडी ज़िंदगी, समुंड जे पाणी सभिनी खे मुतासिर करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे एसिडिक बणाए छॾियो आहे। स्टमक एसिडिटी, मादे जी तेज़ाबियत। Stomach acid, also known as gastric acid, is a colorless watery fluid generated by the lining of the stomach. Stomach acid मादे वारो तेज़ाब जंहिंखे गैस्ट्रिक एसिड पिणु चइबो आहे, हिकिड़ो कलरलेस शफ़ाफ़ रंग जो पाणीअ जहिड़ो हिकिड़ो फ्लूइड हूंदो आहे जेको मादे जी लाइनिंग्स मां असांजे अंदरि मादे में पैदा थींदो आहे पियो। इट्स वेरी एसिडिक एंड एड्स डाइजेशन बाय ब्रेकिंग डाउन मील्स, ऐं इहो असांजे हाज़मे में मदद कंदो आहे जो मानीअ खे गिरहनि खे इहो टोड़े नंढड़नि दड़नि में तब्दील करे छॾींदो आहे। This makes it easier for your body to absorb nutrients when food passes through your digestive tract. इन ई एसिड जे इन कम जे करे छा थींदो आहे त जॾहिं महिल जो खाधो असांजे डाइजेस्टिव ट्रैक्ट मां आंडनि मां क्रॉस कंदो आहे त उन मां जेकी ग़िज़ाइयत जा जुज़ा आहिनि उहे एब्ज़ॉर्ब करण में रत में अंदरि जज़ब थियण में मदद थींदी आहे। Lying on your back or bending down at the waist after eating a large meal, जेकॾहिं तव्हां सुम्ही था पओ पुठीरा या वरी जेको आहे सो पंहिंजी चेल ते
ज़ोर ॾेई करे तव्हां निवड़ो था ऐं तव्हांखे तमामु घणी मानी खाधल आहे उन वक़्तु स्नैकिंग राइट बिफोर नाइट ऐं वरी राति खां अॻु में ई वरी तव्हां अहिड़ा खाधा खाओ था जिन में छणु तमामु घणो आहे कंज्यूमिंग सिट्रस टोमेटो चॉकलेट मिंट garlic एनायन्स आर स्पाइसी आर फैटी मील्स खटा खाधा जिन में एसिड्स आहे तमामु घणो चॉकलेट आहिनि ऐं जेके गार्लिक आहे या जेकी सणभ वारा चर्बीअ वारा जेके खाधा पीता आहिनि उहे इस्तेमालु करण सां कंज्यूमिंग अल्कोहलिक बेवरेजिस शराब नोशी वग़ैरह कार्बोनेटेड बेवरेजिस कॉफ़ी आर टी ETC इहे जेके बि चांहि आहे काफ़ी आहे उहे सभई शयूं जॾहिं असां वापरायूं था तमामु घणे मिक़दार में ऐं पोइ सुम्ही पऊं था त असांजो जेको मादो आहे उन जे अंदरि एसिडिटीअ में वाध थींदी आहे ऐं उन एसिडिटीअ जे करे जर्ड यानी अंगारी जेका खटी ओघराई ईंदी आहे ऐं उन खां अॻिते हली करे वरी जेको आहे असांजा गैस्ट्रिक ॿिया प्रॉब्लम्स अल्सर वग़ैरह उहे पिणु जनम वठनि था सो स्टमक एसिडिटी बुनियादी तौर ते असांजे मादे जे अंदरि जेको एसिड आहे उहो तमामु घणे मिक़दार में ख़ारिज थींदो आहे त असां उनखे एसिडिटी यानी मादे जी तेज़ाबियत जो नालो ॾियूं था जंहिंखे सीने जी जलन वग़ैरह या अंगारी आम तौर ते नंढियुनि जेका निशानियुनि में ज़ाहिर थींदी आहे इन्हनि ॿिनि सूरतुनि में थींदी आहे सीने जी जलन या अंगारी वग़ैरह स्टमक एसिडिटी सां गॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु